के संग ब्राइड एंड ग्रूम के लिए चुनिए बेस्ट पार्लर, ड्रीम ड्राई फॉर मेन एंड वुमेन। Dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. There's a time that I remember when I did not know no pain. When I believed in forever, everything would stay the same. Now my heart feels like December. Will somebody say your name? Cause I can't reach out to call you, but I know I will one day. Hey, everybody hurts sometimes. Everybody hurts someday. Hey, hey, everything will be alright. Go and raise your voice and say, hey, here's to the ones that we got. Cheers to the wish you were here, but you're not. Cause the dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. Memories bring back you. There's a time that I remembered when I never felt so lost. When I felt like all the hatred was too powerful to stop. Ooh, yeah. Now my heart feels like an ember, and it's lighting up the dark. I'll carry these torches for ya, that you know I'll never drop. Yeah. Everybody hurts sometimes. Everybody hurts someday. Hey, hey, everything will be alright. Go and raise your voice and say, hey, here's to the ones that we got. Oh. Cheers to the wish you were here, but you're not. Cause the dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. Memories bring back you. जेको टेक्निकल कारण सां थोड़ो आगो जुड़ी न सघी, प्रोफेसर सरिता शर्मा जी BA MA B.Ed कयलनि ऐं असांजी दीदी रिटायर्ड आहे, त मां दीदीअ खे विनती कंदुसि त हिकु दफ़ो वरी असां सभिनि जे साम्हूं अचनि, पंहिंजा
16 संस्कारनि मथां पंहिंजा वीचार रखनि ऐं थोरा असांखे बि इन सब्जेक्ट मथां राह ॾेखारींदा। प्रेम जी। दीदी हरिओम, जय झूलेलाल। दीदी जय झूलेलाल। हेलो। दीदी हा जय झूलेलाल। ॿुधायो ॿुधायो। तव्हांजो आवाज़ अचे थो दीदी, तव्हां ॻाल्हायो। हा अचे थो ॻाल्हायो। हेलो। हा ॻाल्हायो ॻाल्हायो दीदी ॻाल्हायो। आवाज़ हा अचे थो, तव्हां ॻाल्हायो तव्हां ॻाल्हायो। हा दीदी ॻाल्हायो तव्हां। हाँ, तव्हां ॻाल्हाइण शुरू कयो। मुझे आवाज़ अचे थो भाऊ? हा अचे थो, तव्हां ॻाल्हाइण शुरू कयो दीदी। हा 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 ठीकु आहे। मस जेको आहे सो लिंक मिली आहे, मस ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे लास्ट में, त ठीकु आहे। हाणे जेतिरो आहे वरी बि मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी जी जो मूंखे हिते पंहिंजा वीचार रखण जो मौक़ो ॾिनो अथव। ऐं हिन संगोष्ठीअ में शरीक थियण वारनि सभिनी गुणी ज्ञानी विद्वाननि जो मां सत्कार ऐं अभिनंदन थी करियां। हींअर बि दादा जेको चुनीलाल हो काफ़ी कुझु वेठे ॿुधायईं। हेलो। हा हा ॿुधायो नथो ॿुधायो। ॿुधण अचे? अचे थो तव्हां ॻाल्हाईंदा ॿुधण रहो। अचे थो न? हा अचे थो अचे थो। ॿुधण अचे थो न? हा हा अचे थो अचे थो। हा काफ़ी जेको आहे सो साउथ इंडियन जेको असां सम्झंदा आहियूं भई उते सिंधी ॾाढा घटि आहिनि, सिंधी जेको आहे सो ॾाढो घटि हलंदो आहे, उनजी ॾाढी सुठी जेका आहे असां ॼाण वेठे ॾिनई। त अॼु जो विषय 16 संस्कार रुगो सिंधियुनि लाइ कान्हे को, पर पूरी हिंदू जाति इन्हनि संस्कारनि जो पालन कंदी आहे। वरी बि असां सिंधियुनि में जेके आहिनि से घटि आहिनि, पर ॿियूं जेके जातियूं आहिनि जीअं तई मद्रासी माण्हू ॾिसंदा, महाराष्ट्रनि ॾिसंदा, उहे तमामु जेके आहिनि से शुद्ध मुद्ध सां इन्हनि संस्कारनि खे पूरो कंदा आहिनि। सदियूं पहिरीं असांजे त्रिदर्शी ऋषियुनि मुनियुनि इन्हनि संस्कारनि जो इंसानी जीवन सां नातो जोड़ियो। इन्हनि जा वैज्ञानिक कारण बि आहिनि। ईअं कान्हे त रुगो हवा में इहे जेके आहिनि से संस्कार आहिनि, ईअं ई असीं चवंदा आहियूं, पर इन्हनि जे पुठियां जेके आहिनि से वैज्ञानिक कारण बि आहिनि। पर धीरे धीरे हाणे असांजे सिंधी क़ौम मां इहे जेके संस्कार आहिनि से घटिजंदा था वञनि। छो था घटिजनि? इन्हनि जो कारण आहे, जीअं हर ॿूटे खे ज़मीन घुर्जे, पंहिंजी मिटी घुर्जे, पंहिंजी ज़मीन घुर्जे, अहिड़ीअ तरह हर क़ौम खे ओसर लाइ ज़मीन घुर्जे जंहिंमें हू वधे ऐं वीझे। सिंधी क़ौम खे हिते पंहिंजी का ज़मीन कान्हे, के किथे आहिनि त के किथे आहिनि, के सिंधी ॿियनि क़ौमुनि जे विच में आहिनि त के वरी शहरी फिज़ा में रहिया पिया आहिनि। इन करे उन्हनि जा पंहिंजा निज संस्कार ऐं रीतूं रवाजूं आस्ते आस्ते ख़तम थींदा था वञनि। जेका झूनी टही बची आहे त रुगो उन में वञी के रीतुनि रस्मूं अञा क़ाइमु आहिनि, पर नई टही जीअं जीअं ईंदी थी वञे तीअं तीअं इहो जेको आहे सो ख़तम थींदो थो वञे। संस्कारनि जा सिंधी जीवन मां आस्ते आस्ते निकिरी वञण जा घणेई कारण आहिनि, हिकु कारण कान्हे। हिते हिंदुस्तान में सिंधियुनि खे पंहिंजी ज़मीन या पंहिंजो को प्रांत कान्हे जिते सभु सिंधी गॾिजी रहनि। विरहाङे खां पोइ हिते भारत में अची सिंधी क़ौम जा बाशिंदा पन पन वांगुरु हिते हुते टिड़ी पखड़ी विया। सभ खां पहिरीं त उन्हनि खे पेट पालणो हो, पंहिंजूं ज़मीनूं जाइदादूं सिंध में ई छॾे लॻभॻि हथे ख़ाली पंहिंजी इज़त ऐं जान बचाइण जे लाइ उहे हिते हिंदुस्तान में आया। हिते न खेनि घर मिलियो ऐं न को आमदनीअ जो वसीलो मिलियो। भॻल टुटल बैरकुनि में उन्हनि खे जानवरनि वांगुरु रहण लाइ मजबूर कयो वियो। अहिड़ियूं हालतुनि में किथां संस्कार थींदा? कमाईअ जे नाले ते नंढा कम करे
फेरी करे घर घर वञी कपड़ा पापड़ कचरियूं विकिणी ज़ालुनि मर्दनि गॾिजी पंहिंजो ॿूटो पाण ॿारियो। सरकार का जेका असांजी मदद कान कई, कुझु बि कान थियो, पंहिंजे पेरनि ते पाण बीठा महिनत करे। पढ़ियल लिखियल तबिके जा माण्हू सरकारी नौकरियुनि में जीअं त रेलवे, इनकम टैक्स, बैंकुनि वग़ैरह में लॻी विया। अहिड़े ओखे वक़्त में सिंधियुनि खे अटे लटे अझे लाइ बि जाखोर पई करणी पए त बाक़ी ॿियनि सभिनी ॻाल्हियुनि जो कहिड़ो मतिलबु हो उन्हनि जे लाइ। उहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से पुठिते पइजी वियूं। न एतिरो पैसो हो, न का अहिड़ी सहूलियत हुई जो सिंधी इन्हनि संस्कारनि सां पंहिंजो निभाउ करे सघनि। इहा त थी पहिरीं पहिरीं जॾहिं आया, पर तॾहिं बि जेके माना सिंधियुनि जूं नंढियूं नंढियूं बसियूं, हिकिड़ो वॾे में वॾो त उल्हासनगर हो, कोपरी हुई, तव्हांजी देवलाली हुई, त उते जेके आहिनि से जेके सिंधी गॾु रहंदा हुआ, वरी बि थोरो घणो उन्हनि में जेको आहे सो हलंदो रहंदो हो। इहे रीतूं रवाज़ रस्मूं संस्कार जेके वग़ैरह आहिनि से थींदा रहंदा हुआ। बाक़ी ॿियनि हंधि धीरे धीरे ख़तमु थींदा विया। धीरे धीरे सिंधी पंहिंजे संजीअ वारा थींदा विया ऐं भॻल भैरवकुंड मां निकिरी पंहिंजा अलॻि अलॻि घर वठी रहण लॻा। पहिरीं जेके गॾियल कुटुंब हुआ से टुटण लॻा। पहिरीं सभु गॾिजी रहंदा हुआ, ससूं सहुरा चाचा चाचियूं सभु जेके आहिनि से गॾु रहंदा हुआ। पर अॻे गॾियल कुटुंब हुआ से टुटण लॻा। अॻे घर में जेके वॾा रहंदा हुआ तिन खे ई असांजे रीतियुनि रस्मुनि वग़ैरह जी ॼाण हुई ऐं उहे बजाब आणींदा हुआ। नईअ टईअ खे न एतिरी ॼाण हुई ऐं न एतिरी दिलचस्पी हुई। उन्हनि जी का दिलचस्पी कान हुई इन्हनि सभिनी रीतियुनि रवाजनि खे करण जी। छो त घणो करे ज़ाल मुड़ुस ॿई नौकरियूं करण वारा हुआ। उन्हनि लाइ इन्हनि संस्कारनि करण लाइ वक़्तु कान हो। वॾनि शहरनि ऐं महानगरनि में रहण वारनि ते लाइ त अञा बि वधीक मुश्किलूं हुयूं। एॾो परियां परियां खां हाणे इहे जॾहिं माना रीतियूं रवाजूं कबियूं आहिनि त मिट माइट ज़ात बिरादरीअ वारा माण्हू ईंदा आहिनि, उन्हनि सां गॾिजी कयूं वेंदियूं आहिनि। पर महानगरनि में एतिरो माण्हू परे परे था रहनि जो हिक ॿिए वटि वञण जे लाइ 2-3 कलाक खपनि, त उन्हनि जे लाइ तकलीफ़ थी थिए। ट्रेनुनि में चढ़णु, बसुनि में चढ़णु, टैक्सियूं करणु, कारूं खणणु, त ॾाढा मुश्किल जेके आहिनि से रस्ता थी विया आहिनि हिक ॿिए वटि अचण वञण जे लाइ। हाणे ॿी ॻाल्हि, इहो त थियो महानगरनि जो। अलाए छो सिंधियुनि में इंफेरिटी कॉम्प्लेक्स, एहसास कमतरीअ जी भावना छो आहे? सिंधियुनि खे पंहिंजा रवाज़, पंहिंजूं रीतूं रस्मूं ॿियनि जे अॻियां करण में शर्म ईंदो आहे। ॿियो त छॾियो, ॾिसो त खेनि पंहिंजी सिंधी ॿोली ॻाल्हाइण में बि शर्म पियो थींदो आहे। माण्हुनि जे अॻियां सिंधी ॿोली न ॻाल्हाईंदा आहिनि। ॿिया ॾिसो जेके बि माण्हू आहिनि, गुजराती गुजरातीअ में ॻाल्हाईंदा, महाराष्ट्र मराठीअ में ॻाल्हाईंदा, साउथ इंडियन में केॾा बि पढ़ियल हुजनि, सभिनी में वधीक जेका क़ौम आहे साउथ इंडियन जी जेके पढ़ियल आहिनि, जेके साइंटिस्ट आहिनि, जेके इंजीनियर आहिनि, जेके विदेशनि में उन्हनि जो जेको आहे सो चङो रुतबो आहे, उहे बि पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि सां पंहिंजे ॿोलीअ में ॻाल्हाईंदा आहिनि। पर असां सिंधी पंहिंजी ॿोली कान ॻाल्हाईंदा आहियूं। छो शर्म ईंदो आहे? छो असांखे अहसास कमतरीअ जी भावना असां में आई आहे? ईअं ई करे सिंधी ॿोली ख़तमु थींदी थी वञे। ॿियनि जातियुनि जे रवाजनि खे असीं अपनाईंदा था वञूं ऐं पंहिंजूं निज रीतूं रस्मूं विसारे वेंदा था वञूं। हाणे असां में हूअं बि संस्कारनि जो एॾो कान हो। असां वटि 2-टे संस्कार जेके हुआ से जीअं दादा चुनीलाल ॿुधायो, उहे मेन हूंदा हुआ। शादीअ जो हुजे या अॻु में गर्भ धारण कंदियूं हुयूं त उन्हनि जे लाइ 7 महीने या 9 महीने तेल लॻंदो हो, ॿार थींदा हुआ, उन्हनि जी छठी थींदी हुई। हाणे त छठी बठी बि नथी थिए, छठीअ जो कोई इंपॉर्टेंस ई न रहियो आहे। किथे बि छठी नथी अचे। अॻे स्कूलनि में असीं छठी ॾेखारे एडमिशन वठंदा हुआसीं। हाणे जेको आहे सो आधार कार्ड ॾेखारियो, पैन कार्ड ॾेखारियो त जेके आहिनि से सभु ॻाल्हियूं थींदियूं। त छठीअ जो जेको आहे सो मतिलबु ई न आहे। त ॿार ॼमे ई नथो, उन खां अॻु ई माइट उन्हनि जो नालो था रखी छॾनि। ऐं सिंधी नाला मिर्चूमल बसरमल न, नवां नवां नाला। त ईअं जेके आहिनि से सिंधीअ जा आस्ते आस्ते इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से ख़तमु थींदियूं थियूं वञनि।
छठी ॿठी बि नथी थिए, इहो जेको तेल बेल लॻाईंदा हाणे उहो बि नथो थिए। ऐं शादी थिए थी त शादी बि तर तकर में। मूं वटि हिकिड़ो किताब मां पढ़ां पई, भेरूमल महचंद जो किताब हो, क़दीम सिंध। उन में लिखियल आहे त अॻे जेका शादी थींदी हुई न, सा शादीअ खां हफ़्तो खनि अॻु, शादीअ खां हफ़्तो खनि पोइ उहे सभु रीतूं रस्मूं पयूं हलंदियूं हुयूं। ऐं शादीअ जी जेका वेॾी पढ़जंदी हुई, सा सॼी सॼी राति पढ़जंदी हुई। उन खां पोइ बि जेको आहे सो 3-4 ॾींहं शादीअ जे घर में जेके हस्बैंड वाइफ आहे से अलॻि अलॻि ई हूंदा हुआ। 3 ॾींहं 3 ॾींहंनि खां पोइ उन्हनि खे जेको आहे सो गॾिजी रहण जो मौक़ो मिलंदो हो। त इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से हाणे कान्हनि के। हाणे हर का ॻाल्हि जेका आहे सा सॉरी अलॻि ई थी वई आहे। त अहिड़े नमूने जेके आहिनि से घटिजंदा था वञनि रिवाज़ सां में। इहो जेको आहे सो छठी नथी थिए, शादी तर तकर में कई थी वञे, फटाफट कई थी वञे। ऐं वरी हाणे त माॻई इहा ॻाल्हि थी वई आहे जो हिन करोना काल में त न जेको आहे सो ख़ुशीअ में न ग़मीअ में कंहिं वटि वञी थो सघिजे। सभिनी हंधि जेको आहे सो ॼण त हिकिड़ी बंदिश अची वई आहे। हूअं ई माण्हू जेको आहे सो घटि था वञनि। जॾहिं खां ही फोन वग़ैरह आया आहिनि न, तॾहिं खां वठी अॻे पगड़ियूं थींदियूं त पगड़ियुनि ते माण्हू चङा वेंदा हुआ, पर हाणे जॾहिं खां फोन आया आहिनि तॾहिं खां फोन ते जेको आहे सो माण्हू कंडोलेंस करे था छॾनि, हिक ॿिए खे जेको आहे सो माना पंहिंजे दुख जो इज़हार करे था छॾनि। त अहिड़े नमूने धीरे 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 असांजा जेके संस्कार आहिनि उहे जेके आहिनि से घटिजंदा था वञनि। ऐं इहे रुॻो सिंधियुनि जे लाइ कान्हनि के, जीअं मूं पहिरीं ॿुधायो, इहे संस्कार पूरी हिंदू जातीअ जे लाइ आहिनि, सभिनी जे लाइ आहिनि। असांजो जीवन ई जेको आहे सो इन्हनि संस्कारनि ते ॿधल हो। असांजे ऋषियुनि मुनियुनि इहे जेके आहिनि से संस्कारनि ते असांजो जीवन ॿधो हो। पर धीरे धीरे चवंदा आहिनि त बदिलाव जेको आहे सो प्रकृतिअ जो नियम आहे, बदिलाव त ईंदो ई। जीअं जीअं जेके आहिनि से साइंस ऐं टेक्नोलॉजी अॻियां वधे थी, तीअं तीअं जेके आहिनि से पुराणियूं ॻाल्हियूं जेके आहिनि पुठियां पइजी थियूं वञनि। हाणे त वरी करोना काल में सभिनी ॻाल्हियुनि ऐं रवाजनि ते ॼण पाबंदी लॻी वई आहे। शादीअ रमीअ में 20-25 माण्हुनि खां वधीक न हुजनि, तिन में बि 2.5 गजनि जी दूरी ऐं मुंहं ते नक़ाब। हाणे अहिड़ियुनि हालतुनि में कहिड़ा संस्कार ऐं कहिड़ियूं रीतूं रवाजूं थींदियूं। अहिड़े नमूने संस्कार त भली सुठा हुआ, भला हुआ, असांजे जेको आहिनि से भलाईअ लाइ हा। पर हाणे जेके आहिनि से उन्हनि जो को अहिड़ो ख़ासि जेको आहे सो महत्व असांजे जीवन में न रहियो आहे। तव्हां मूंखे ॿुधो, इन जे लाइ धन्यवाद। शुक्रगुज़ार आहियां दीदी, मां तव्हांजी। तव्हां जेकी ॻाल्हि चई तव्हांजी सभु ॻाल्हि सही आहे, पर कहिड़े बि माना जंहिं महिल बि काई मुसीबत ईंदी आहे त उन मां कुझु न कुझु असां सिखंदा आहियूं। जीअं सिंध जो वरांगो थियो या सिंध उते हली वई, असां उतां लॻी हिते आयासीं, त असां हिते अचण खां पोइ कुझु न कुझु नओं सिखियो। न तव्हांजी बि हुते हुजूं आहे त असांजे मथां ज़ुल्म हुजनि हा, अॼु हिते अची वियासीं, असां पंहिंजी जात बचाई, पंहिंजी समाज बचाई, पंहिंजी सिंधी ॿोली बचाई। जे अॼु हुते हुजूं आहे त असांखे ॾिसो रोज़ जीअं हिकु न ॿिए ॾींहुं अॼु भई हीअ छोकिरी भॼाई वई असांजी, अॼु हुन मथां हीउ ज़ुल्म थियो, अॼु हीउ मंदरु तोड़ियो, अॼु हीअं थियो, त असां बि हुते जुर्मीन जे हथ असांजे मथां ज़ुल्म थियनि हा। अॼु असां हिते आयासीं, जेतिरा बि आयासीं, 12 लख आयासीं, 13 लख आयासीं, त 12-13 लखनि मां अॼु करोड़ त थी वियासीं। उते उल्टो असां 20% हुआसीं त हाणे 4% थी विया आहियूं। त कंहिं बि मुसीबत मां कुझु न कुझु सिखबो आहे। हाणे कोरोना बि आई आहे, ॾिसो कोरोना जे करे असां तव्हां सां अॼु मिलियासीं, असां अॼु नीलम जी सां मिलियासीं, महाराष्ट्र असांजे हिते मद्रास में चुनीलाल महाराज सां मिलियासीं, न त कॾहिं मिलूं आहे। अॼु 70 साल थी विया, असांजी दीदी त नासिक में रही करे नासिक में न मिली, पर वञी मुलाक़ात थी आहे ठाणे जे अंदरि, बॉम्बे जे अंदरि। त काई बि मुसीबत काई न काई नई शइ ॾेई वेंदी आहे। जीअं असां रस्ते ते हलंदा आहियूं, रस्ते ते हलण सां असां कंकर जे मथां जंहिं महिल असांजो पेर टकराईंदो आहे त असां हेठि ॾिसंदा आहियूं ऐं उन खां पोइ अॻियां सॼो रस्तो हेठि ॾिसंदा हलंदा आहियूं।
त कुझु न कुझु नुक़सानु थींदो आहे, पर उन पुठियां कुझु न कुझु फ़ाइदो बि 100% आहे। हा त मूं त इहो ई चयो न, बदलाव प्रकृति जो नियम आहे। बदलाव ईंदो त हिकिड़ियूं ॻाल्हियूं जेके आहिनि से पुठियां रहिजी वेंदियूं, नयूं ॻाल्हियूं जेके आहिनि से हथ में ईंदियूं। असांजो बि ईअं थियो, असीं पहिरीं हिक नंढे खूह में हुआसीं, उन खूह मां निकिरी असीं जेके आहियूं से वॾे समुंड में अची विया आहियूं हाणे। दीदी NCPCL अॼु सॼे भारत जे अंदरि हिन प्रकार जा नंढा नंढा शो हलाए थो। न त हिकु शो करण लाइ 3 खां 4 लख लॻंदा हुआ, हाणे 5-6 हज़ार जे अंदरि इहे सभु शो थियनि था। ऐं हिन शो जे करे भले हू 2 या 3 शो मदद कनि था, त बाक़ी असांखे बि जीअं बालिकार मिलनि था, भई हिननि तव्हां कयो, सिंधियत वधायो, सिंधी जेके असांजा माण्हू आहिनि उन्हनि खे मिलायो। मां हिन खां पहिरियों लास्ट 10 शो कया सिंधी समाज जो इतिहास, जेको राजा ॾाहिर खां पहिरियों मोहन जो दड़ो ऐं 1977 ताईं सॼो हुन में खणी आयुसि। मूंखे लॻो पहिरियों इहो शो ॾाढो बोर थींदो, इतिहास आहे, इंट्रस्ट न ईंदो, पर दीदी इन शो जे करे 70 असां सिंधी सुठा माण्हू जुड़िया, उन्हनि मां सुठियूं कमेंटमेंट समाज लाइ उन्हनि ॾिनियूं। जीअं अॼु नीलम दीदीअ कमेंटमेंट ॾिनी, भई मां देवलाली ईंदुसि, अची करे देवलाली में ॿारनि खे सेखारींदुसि। इहा हिकु कमेंटमेंट आहे, भले हिकु दफ़ो अचे, हिकु दफ़ो ईंदी, घटि में घटि उते बाहि त ॿारे वेंदी, केरु न केरु ॿियो नीलम त तयारु थींदी। त असांखे उहो ई करिणो आहे, साथी हाथ मिलाना, सब पीछे रह जाएगा, साथ में चलना है। बस इहो अॼु वेबिनार जे द्वारा असांजो इहो थियो। पहिरियों माण्हू चवनि पिया जूम से कैसी पढ़ाई होगी, अभी जूम के सवाइ पढ़ाई कैसी होगी, हाणे उहो चालू आहे। जूम से निकिरी वेंदो पढ़ाई कीअं थींदी। हर ॻाल्हि में दीदी सिखणो आहे। तव्हां असांजा बुज़ुर्ग आहियो, तव्हांखे ॾिसी असां सिखंदा आहियूं। ॾिसो 3 ॾींहंनि खां असां ॻाल्हायूं था। अॼु मां तव्हां खां सिखी आहियां मन, अॼु तव्हां खां सिखी आहियां, मूंखे कुझु बि न पियो अचे। अरे कलाक ॾेढ जेको आहे सो अहिड़ी मगज़मारी कई, सम्झो पुछो ई न। पर अमिताभ बच्चन जी तव्हांखे आहे न लाइनूं यादि? कहिड़ी? कोशिश करने वालों की हार नहीं होती, कभी हार नहीं होती। मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मां घड़ी मुंहिंजे ख्याल खां त 2 या 3 दफ़ा तव्हां बि मथे के हथ में किथे अची रतन मिलियो आहे, ऐं छा अची ॾिनो अथई, छा ॻाल्हायांसि, मुंहिंजी उहो खॾे में नथो पए। पर मां ॿाहिरि माण्हू ॿाहिरि छॾियो, मां चयो दीदीअ खे अॼु स्टेज ते आणो आहे ऐं आणो जित हुअणु खपे। ऐं मां पंहिंजे ॿारनि सां वीडियो कॉल ते ॻाल्हाईंदी आहियां। दुबई में रहंदा आहिनि मुंहिंजा ॿार, उन ते ॻाल्हाईंदी आहियां। हाणे असांखे 132 देश ॾिसी था सघनि, असांजे भारत थो ॾिसी सघे, असांजे महाराष्ट्र थो ॾिसी सघे, सभु ॼणा असां ॾिसनि था। ऐं